नाज़रीन नवाज़ आगे कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्क जी मुश्किल तरीन घड़ी में मूंखे अहम ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे। पार्टी क़ाइद सियासत खे दाव ते लॻाए रियासत खे बचाइण जी ज़िम्मेवारी ॾिनी आहे। आग कई बियावा खे वज़ीर आज़म चयो त 20 साल पंजाब जो वॾो वज़ीर रहियो। वॾ वज़ारत दौरान अहिड़ा फ़ैसिला कया जंहिंसां संदन ख़ानदानी कारोबार खे नुक़सान पहुतो। वज़ीर आज़म चयो त मूं शुगर मिल्स खे सब्सिडी ॾियण जी समरी रद्द कई ऐं चयो त उहो पंजाब जे ग़रीब अवाम जो पैसो आहे। वज़ीर आज़म चयो त खंड जी एक्सपोर्ट खां इनकार कयो आहे छाकाणि त खंड जी क़ीमत वधण सां अवाम असांखे माफ़ न कंदो। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पढ़ी नाड़ो मुल्क में ईंदे खे सुठो नाहे लॻंदो, पर आऊं अवाम ते वधीक महांगाई जो बार नथो विझी सघां। ईंदड़ महीने खंड जो सीज़न शुरू थींदो त ॾिसंदासीं एक्सपोर्ट जे हवाले सां कहिड़ा फ़ैसिला करणा आहिनि। वज़ीर आज़म चयो त पेट्रोल जी क़ीमत ॾींहों ॾींहुं वधी रही आहे। मुल्क में ॿोॾ वारी सूरत हाल आहे। असां लाइ $1 क़ीमती आहे।